मदीने मुनवर रहंदो हुउसि। जाइ मां हुतां हुननि ॾे पैसा मोकिलिया, प्लाट वरितऊं, प्लाट वठी जाइ नालो छा आहे तव्हांजो? नालो छा आहे? कहिड़े मुंहिंजो नालो अब्दुल कयूम आहे। मां पाण ॿुढड़ो खां सो जवानी में घर वारी मां उते हुउसि गुज़ारे वई। मां हिननि खे सिर ते ॾेई पालियो आहे, ॿिन्हिनि ॿारनि खे पालियो आहे। हाणे आख़िर जाइ जा कागर मां ॿिन्हिनि को घुरिया, उन्हनि मूंखे जाइ जा कागर न ॾिना और जाइ खपाए छॾियऊं। हे तक़रीबन 3 साल मूंखे धमकियूं ॾेयूं आयो यको 2 ॼणा, कहिड़ी धीउ कहिड़ो पुटु, धमकियूं पैसे जो नालो खणंदे त माराईंदासीं। मां चयो कॾहिं न कॾहिं मूं अलाह पाक मौक़ो ॾींदो, न त मूंसां विढ़ी। मां हज जी ईद खां ॿाहिरि मूंखे कढियो अथनि। मां हलियो वियो आहियां कराची खां बाद में हिते लाड़काने में आयो। लाड़काने में मूंसां एॾी तादियूं कयूं अथनि जो सॼी दुनिया में अहिड़ी को धीउ पुटु पीउ सां न करे। अहिड़ी सज़ा हिननि खे मिले, SP साहिबु, अहिड़ी सज़ा हिननि खे मिले, अहिड़ी सज़ा मिले जो सॼी दुनिया वारा ॿुधनि जो पीउ माउ सां को बेअदब न थी गुज़ारे। इंशाअल्लाह दुनिया जन्नत जी ख़ुशबू न ॾिसंदा जेके धक लॻाई। मां छा कयां कहिड़ो, मां हलण लाइक़ु अलाह को शुक्र जो मरीज़। मूंखे तव्हांजो मुतालबो इहो आहे त मूंखे जाइ मिले 60 लख उन्हनि खे भरे ॾियनि, जाइ ख़ाली कराई, मूंखे जाइ मिले, मूंखे पंहिंजी जाइ मिले, इहो मुतालबो आहे। अलाह पाक तव्हांखे